नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद क्लब में हाला पुराणे जे समाजी रहनुमा ऐं सिंध मेमण जे जाखोड़ी ऐं सरगर्म कारकुन डॉक्टर नवाजुद्दीन मेमण ऐं पारां सिंध मेमण एहतियात जे मरकज़ी अॻुवाण हाजी अब्दुल रज़ाक मेमण, सरदार अयाज़ ऐं ॿियनि शिरकत कई। आजाणी खे ख़िताब कंदे सिंध मेमण एहतियात जे मरकज़ी सदर हाजी अब्दुल रज़ाक मेमण चयो है त मेमण बिरादरी सिंध जी तरक्की में अहम रोल प्ले कंदी। सोशल मीडिया सेल क़ाइमु कंदासीं ऐं तंज़ीम खे मुनज़्ज़म कंदासीं। हर अवल दस्ती जो किरदार अदा कंदासीं। तारीख़ी शहर जे हैदराबाद क्लब में गॾु थी असां सॼे सिंध खे अमन मोहब्बत प्यार जो पैगाम ॾिनो। इन करे मेमण एहतियात जे दोस्तनि खे तंज़ीम जोड़जक ऐं हिकमत अमली तरफ़ां राग़ब थियणो पवंदो। असांजी बिरादरी में सरमायादार ज़मीनदार ब्यूरोक्रेट ऐं चौथे तबिके मिसकीन बेपोच माण्हुनि जो आहे। इन करे रुगो असां सरहदी वारनि 25% ज़कात कढी ऐं उन जो बोर्ड ठाहियो वञे ऐं हक़दार माण्हुनि जी मदद कई वञे त को बि ग़रीब कोन रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।